हेलो दोस्तों, आउं आहियां मज़हर अली ऐं अॼु तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां पॉडकास्ट ऐं पॉडकास्टिंग ते। आउं सोचियो त पॉडकास्टिंग शुरू कजे, पर पॉडकास्टिंग शुरू करण खां अॻु में आउं तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहियां त इहा पॉडकास्टिंग आहे छा, कीअं शुरू थी, इन जे पोयां कहिड़ी तारीख़ आहे, इन जे पोयां कहिड़ी कहानी आहे ऐं इहा केतिरी अहम आहे। छा पॉडकास्टिंग ज़रिए तव्हां कमाए सघो था? छा पॉडकास्टिंग तव्हांजे रोज़गार जो ज़रियो बणिजी सघे थी? इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं जंहिं ते आउं ॻाल्हाइण पियो चाहियां त हीअ मुंहिंजी पॉडकास्टिंग जी पहिरीं क़िस्त हूंदी जंहिंमें असीं इहो सम्झंदासीं त पॉडकास्टिंग आहे छा। दोस्तो, पॉडकास्टिंग खां अॻु में लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हो ब्रॉडकास्टिंग। ब्रॉडकास्टिंग जो मतिलबु आहे त इंफॉर्मेशन खे हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल करणु। उन जा मुख़्तलिफ़ ज़रिया आहिनि, जीअं रेडियो आहे हिकु ज़रियो। तव्हां ॾिठो हूंदो त रेडियो जे ज़रिए हिकु प्रोग्राम हलंदो हो जेको मुख़्तलिफ़ जॻहनि ते ट्रांसमिट थींदो ऐं माण्हू उहे प्रोग्राम ॿुधंदा ऐं उतां ॼाण हासिलु कंदा। उन खां पोइ टेलीविज़न आई ऐं टेलीविज़न ब्रॉडकास्टिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे ज़रिए विजुअल प्रोग्राम तव्हां वटि अचणु लॻा। हाणे रेडियो में ऑडियो ब्रॉडकास्टिंग थींदी हुई, जंहिंमें तव्हां ऑडियो ज़रिए आवाज़ ज़रिए प्रोग्राम ॿुधंदा हुआ, पर टेलीविज़न में इहे प्रोग्राम ऑडियो सां गॾु वीडियो में बि अची विया, तंहिं करे उहे प्रोग्राम उहे किरदार तव्हां ॾिसंदा बि हुआ ऐं उहे किरदार सिचुएशन हालतुनि जे मुताबिक़ हूंदा हुआ। पर दोस्तो, ब्रॉडकास्टिंग सिर्फ़ु रेडियो ऐं टेलीविज़न खां शुरूआति न कई आहे। ब्रॉडकास्टिंग पुराणो लफ़्ज़ आहे। तक़रीबन 1767 ईस्वी में इहो लफ़्ज़ शुरू थियो। ऐं ब्रॉडकास्टिंग जो जेको शुरूआती मतिलबु आहे या जेका ब्रॉडकास्टिंग जी असली माना आहे, उहा आहे ॿिज पोखणु। तव्हां ॾिठो हूंदो उहे इलाइक़ा जिते पाणी जो वहिकिरो घटि आहे ऐं जॾहिं बारिश थींदी आहे त उहे ॿिज छटींदा आहिनि ऐं एकरनि में छटींदा आहिनि। हज़ारे एकरनि में या 100 एकरनि में उहे ॿिज छटींदा आहिनि ऐं पोइ बारिश पवंदी आहे त उते फ़सुलु थींदा आहिनि। इन ॿिज छटण जे अमल खे ब्रॉडकास्टिंग चयो वेंदो हुयो शुरू में। उन खां पोइ इन टर्म जो फ़ाइदो वठंदे जॾहिं मार्कोनी सिग्नल्स ते कमु कयो, रेडियो सिग्नल्स ते कमु कयो ऐं हुन एटलांटिक में हिकु जॻह खां ॿी जॻह ते सिग्नल पहुचाया ऐं उन खां पोइ ऑडियो जॾहिं पहुचायो, उन खां पोइ ब्रॉडकास्टिंग ऑडियो लाइ इस्तेमालु थियो। त असां जेके रेडियो ज़रिए हिकु स्टेशन ते वेही करे मुख़्तलिफ़ जॻहनि ते नियापो मोकिलियूं था, ॻाल्हियूं कयूं था, कंहिं टॉपिक ते ॻाल्हायूं था, त उनखे ब्रॉडकास्टिंग चयो वियो ऐं उहा बि ब्रॉडकास्टिंग हुई। ऐं उन खां पोइ टेलीविज़न जे ज़रिए थी। त ब्रॉडकास्टिंग जो जेको सफ़रु आहे उहो तक़रीबन 1767 खां शुरू थियो, जेको ॿिज छटण वारे अमल सां थियो ऐं पोइ रेडियो टीवी ते अची पहुतो। हाणे ब्रॉडकास्टिंग जा 3 अहम क़िस्म आहिनि। हिकिड़ो पब्लिक ब्रॉडकास्टिंग, ॿियो प्राइवेट ब्रॉडकास्टिंग ऐं टियों कम्यूनिटी ब्रॉडकास्टिंग। पब्लिक ब्रॉडकास्टिंग उहे इदारा कंदा आहिनि जेके हुकूमत जा इदारा हुजनि। उन में जेके मुलाज़िम हूंदा आहिनि उहे ब्रॉडकास्टिंग जा पैसा हुकूमत खां वठंदा आहिनि ऐं हुकूमत उन्हनि खां जेके ब्रॉडकास्टिंग जूं ख़िदमतूं वठंदी आहे, जंहिं ज़रिए ब्रॉडकास्टर डेटा हिकु जॻह खां ॿी जॻह ते मोकिलींदा आहिनि, त उन्हनि जी उनखे पघार ॾींदी आहे। अहिड़ी तरह हू ब्रॉडकास्टिंग जो अमल जारी रखंदा आहिनि। ॿी ब्रॉडकास्टिंग आहे प्राइवेट ब्रॉडकास्टिंग। ऐं प्राइवेट ब्रॉडकास्टिंग उनखे चइजे थो जंहिं ज़रिए के प्राइवेट कंपनियूं ब्रॉडकास्टिंग कनि ऐं प्राइवेट कंपनियूं बि उन्हनि मुलाज़िमनि खे या ब्रॉडकास्टर्स खे पघारूं ॾींदियूं आहिनि, पर हू पघारनि जो ज़रियो एडवर्टाइज़ मां या जेके असांजा इश्तिहार हूंदा आहिनि, जंहिंजे ज़रिए मुख़्तलिफ़ कंपनियूं पंहिंजूं प्रचार कराईंदियूं आहिनि, उन्हनि प्रचारनि जे ज़रिए उन्हनि कंपनियुनि खां पैसा वठंदा आहिनि ऐं हू उन पैसनि मां पाण बि कमाईंदा आहिनि ऐं जेके ब्रॉडकास्टर ऐं ॿिया मुलाज़िम हूंदा आहिनि उन्हनि खे पैसा बि ॾींदा आहिनि। त ॿियो जेको क़िस्म आहे उहो आहे प्राइवेट ब्रॉडकास्टिंग। ऐं टियों जेको क़िस्म मूं तव्हांखे ॿुधायो कम्यूनिटी ब्रॉडकास्टिंग। हाणे पब्लिक ऐं प्राइवेट नेशनल लेवल ते बि थी सघनि था, यानी क़ौमी लेवल ते बि थी सघनि था ऐं आलमी या बैन अवी लेवल जा बि थी सघनि था। पर जेके कम्यूनिटी ब्रॉडकास्टिंग आहे उहा देसी हूंदी आहे, उहा लोकल हूंदी आहे, उहा कंहिं शहर ॻोठ या ज़िले ताईं महदूदु हूंदी आहे, जिथे के माण्हू
या उहे नंढियूं कंपनियूं ठाहींदा आहिनि ऐं जेके लोकल मसइला हूंदा आहिनि उन्हनि खे ब्रॉडकास्ट कंदा आहिनि ऐं इन तरह उहा ब्रॉडकास्टिंग जेके लोकल मसइला हूंदा आहिनि उन ब्रॉडकास्टिंग जे ज़रिए मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं पहुचंदा आहिनि। अहिड़ी तरह उनखे चइबो आहे कम्यूनिटी ब्रॉडकास्टिंग, जंहिंमें उन इलाइक़े जा जेके सकाफ़ती रंग आहिनि उहे ॾेखारिया वेंदा आहिनि, उतां जूं रस्मूं रीतूं खाधा ऐं ॿिया कल्चर जा क़िस्म या उते ॿिया जेके मसइला पैदा थियनि था उहे उन ब्रॉडकास्टिंग ज़रिए माण्हुनि ताईं पहुचाए वञनि था, या तालीमी ख़बरूं मुख़्तलिफ़ ख़बरूं उहे कम्यूनिटी ब्रॉडकास्टिंग जे ज़रिए पहुचाए वञनि था। त इहा ब्रॉडकास्टिंग हुई ऐं इहे जेके मूं तव्हांखे 3 क़िस्म ॿुधाया इहे ब्रॉडकास्टिंग जा क़िस्म हुया ऐं उहा ब्रॉडकास्टिंग अञा हले पई, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हले पई, पर हिन वक़्तु उहा ब्रॉडकास्टिंग तब्दील थी चुकी आहे। उन ब्रॉडकास्टिंग खे हाणे पॉडकास्टिंग जो नालो ॾिनो वियो आहे। ऐं पॉडकास्टिंग जो इन ते नालो कीअं पियो? 1980 में जॾहिं ब्रॉडबैंड ज़रिए माण्हुनि खे ऑर्गनाइज़ेशन खे इदारनि खे ॻंढियो वियो, शहरनि खे ॻंढियो वियो, उन वक़्तु उहे ख़बरूं नेटवर्किंग जे ज़रिए या इंटरनेट जे ज़रिए हिकु माण्हू खां ॿिए माण्हू या हिकु इदारे खां ॿिए इदारे ताईं पहुचायूं वञनि पियूं। पर पोइ बि हिनखे उन वक़्तु पॉडकास्टिंग जो हिकु प्रॉपर नालो न ॾिनो, अलबत्ता उहो पॉडकास्टिंग जे ज़िमरे में शयूं अचनि थियूं। पर 2004 में जॾहिं iPod अची वियो आहे, इन खां अॻु में तव्हां ॾिठो हूंदो वॉकमैन हूंदा त उन वॉकमैन ज़रिए असीं ऑडियो गाना ॿुधंदा हुआसीं, ॼाण हासिलु कंदा हुआसीं। पर 2004 में iPod आयो ऐं iPod पॉडकास्टिंग जो कंसेप्ट ॾिनो, माण्हू पॉडकास्टिंग करणु लॻा। ऐं पॉडकास्टिंग छा आहे उहो बि आउं तव्हांखे ॿुधायां पियो, पर अॻु में आउं तव्हांखे तारीख़ ॿुधायां त पॉडकास्टिंग कीअं असां वटि पहुती। ऐं पोइ माण्हू जॾहिं iPod जे ज़रिए पॉडकास्टिंग करणु लॻा, माण्हुनि सां डायरेक्ट ॻाल्हाइणु लॻा, डायरेक्ट ॻाल्हियूं पहुचाइणु लॻा, डायरेक्ट मसइलनि ते ॻाल्हाइणु लॻा। मीन्स सौ सिधो हिकु माण्हू जे ॿिए माण्हू या हिकु माण्हू जे ॿिए इदारे समाज कम्यूनिटी सां राब्तो शुरू थियो। पर ब्रॉडकास्टिंग में ईअं न हो। ब्रॉडकास्टिंग में हिकु ऑर्गनाइज़ेशन, उहा पब्लिक हुजे, प्राइवेट हुजे या कम्यूनिटी बेस्ड हुजे, उहा माण्हुनि सां राब्तो कंदी। पर पॉडकास्टिंग में उहो राब्तो ज़ाती लेवल ते अची वियो। आउं जीअं पॉडकास्टिंग कयां थो त आउं ज़ाती तौर ते कयां पियो ऐं हिन वक़्तु हिन जा केतिरा ई ॾिसंदड़ हूंदा जेके मुंहिंजे पॉडकास्टिंग खे ॾिसंदा हूंदा। त उन ज़रिए iPod खां इहा पॉडकास्टिंग शुरू थी ऐं हिन वक़्तु इहा पंहिंजे उरूज ते आहे। ऐं पॉडकास्टिंग आहे छा? पॉडकास्टिंग बि ब्रॉडकास्टिंग वांगुरु आहे, जेका ॻाल्हियूं ॼाण कहानियूं ऐं मुख़्तलिफ़ शयूं माण्हुनि ताईं पहुचाइनि थियूं। ब्रॉडकास्टिंग हिकु ऑर्गनाइज़ेशन ज़रिए थींदी, पॉडकास्टिंग माण्हू कंहिं ऑर्गनाइज़ेशन ज़रिए या ज़ाती लेवल ते करे सघे थो। ऐं पॉडकास्टिंग जा केतिरा ई क़िस्म आहिनि। मसइलनि इंडिविजुअली तव्हां करे सघो था, कंहिं जंहिंखे असीं सोलो पॉडकास्टिंग चऊं था। तव्हां इंटरव्यू करे सघो था, तव्हां कहानियूं पेश करे सघो था, तव्हां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाए सघो था, पर हिन में ईअं तव्हां फील करायो त तव्हां माण्हुनि सां डायरेक्ट ॻाल्हायो था, माण्हुनि सां पंहिंजूं ॻाल्हियूं वंडियो था, कंहिं बि मसइले खे वंडियो था, कंहिं बि ॼाण खे वंडियो था, मुख़्तलिफ़ शयूं तव्हां माण्हुनि ताईं पहुचायो था। इहा पॉडकास्टिंग आहे। ऐं पॉडकास्टिंग मां तव्हां कमाए बि सघो था। जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां पॉडकास्टिंग कयो, माण्हुनि ताईं सही ॼाण पहुचायो, त हू तव्हांजा पॉडकास्ट ॾिसंदा ऐं ॾिसंदा त तव्हांजा व्यूज़ वधंदा, जंहिं ज़रिए तव्हांजे वीडियोज़ ते वरी इश्तिहार तव्हांखे मिलंदा ऐं उन इश्तिहार जे ज़रिए यूट्यूब या ॿियो चैनल या तव्हांजो को ज़ाती ब्लॉग उहो जेका पैसा कमाईंदो ऐं उनजो हिसो तव्हांखे बि मिलंदो। त पॉडकास्टिंग कमाई जो हिकु बहितरीनु ज़रियो आहे जेकॾहिं तव्हां इन ते सही तरीक़े सां कमु करियो। अॼु मुंहिंजे पॉडकास्टिंग जी इहा पहिरीं क़िस्त हुई। ॿी क़िस्त में मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त पॉडकास्टिंग जो प्रोसेस छा आहे। तव्हां जेकॾहिं पॉडकास्टर थियणु चाहियो था ऐं पॉडकास्टिंग करणु चाहियो था त तव्हांखे छा छा करणु घुरिजे, कहिड़ा टूल्स खपनि ऐं उनजो तरीक़ोकार छा आहे। त इहे 5 खां 10 स्टेप आहिनि जेके आउं तव्हांखे पंहिंजे ॿिए पॉडकास्टिंग में ॿुधाईंदुमि। तव्हां मूंसां गॾियल रहो, मूंसां जुड़ियल रहो। मुंहिंजे चैनल खे जेकॾहिं तव्हां अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई हिनखे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु दॿायो त जीअं मुंहिंजा पॉडकास्ट ऐं ॿिया अहम वीडियो तव्हां ताईं पहुचंदा रहनि ऐं तव्हां उन मां ॼाण हासिलु कंदा रहो। ॿी क़िस्त जो इंतज़ारु कयो, इनशाला जल्द उहा तव्हां वटि पहुची वेंदी। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदो। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए पॉडकास्ट या वीडियो सां गॾु। अव्हां जी महिरबानी।